ख़बर शामिल कंदा आहियूं त लाहौर जी एहसाब अदालत मुख़ालिफ़ धुर अॻुवाण शहबाज शरीफ़ जी धीउ ऐं नाठी खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। लाहौर जी एहसाब अदालत में पंजाब पावर डेवलपमेंट कंपनी एरिया ऐं सरकारी खातनि जे फंडनि में गोबियुनि वारे केस जी ॿुधणी थी, जंहिं में अदालत शहबाज शरीफ़ जी धीउ ऐं राबिया इमरान ऐं नाठी इमरान यूसुफ खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। अदालत राबिया इमरान ऐं इमरान यूसुफ जा मुस्तकिल गिरफ़्तारीअ वारा वारंट जारी कंदे ॿिन्ही जाबदारनि जी मुतफ़र्रिक़ ऐं गैर मुतफ़र्रिक़ मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो त जाबदारनि खे इश्तिहारी करार ॾियण खां अॻु पेशी लाइ 30 ॾींहनि जो वक़्तु ॾिनो वियो, पर शहबाज शरीफ़ जी धीउ ऐं नाठी अदालत जी रियायत जो फ़ाइदो न वरितो। तंहिं करे ॿिन्ही जाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं अदालत में पेशी ताईं वारंट गिरफ़्तारी ताईं बरक़रार रहंदा। वाज़ेह रहे त राबिया इमरान, इमरान यूसुफ ऐं ॿियनि जाबदारनि ख़िलाफ़ एहतसाब अदालत में रेफरेंस दाख़िल कयो वियो हो, जंहिं में मनी लॉन्ड्रिंग एक्ट जा कलम बि शामिल कया विया आहिनि।